छोरवे जो ॻोठाणनि पारां रेवेन्यू अमलदारनि ऐं पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। यूसी कपलोर जे ॻोठ सोराब नोएडे में नोएडी बिरादरीअ नूर मोहम्मद थरी, जान मोहम्मद, गुलाम रसूल ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में खेनि ज़मीनूं ॾिनियूं वयूं, जिन ज़रिए संदन गुज़र सफ़र थिए पियो। हुन चयो त पुलिस संदन घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ते तशदुद बाज़ ज़मीन में पोखियल फ़सुल भेलाए छॾियो आहे। 60 साल खां असां खेड़िया न, हींअर हिन हाणे बीठो आहे। ई साल असां वाउंट कोन ॾिना, हुननि जे करे असां ते नोएडनि ते एतिरो वॾो जुल्म न थियणु खपे। हमारी खामोशी को कमज़ोरी न समझा जाए। इंशाअल्लाह हम इनके खिलाफ अगर खड़े होंगे तो ऐवानों तक इंशाअल्लाह आवाज़ हमारी गूंजेगी। हुननि चेतावनी ॾिनो त असां नाइंसाफ़ियूं बंदि न कयूं त हू इस्लामाबाद ताईं पैदल मार्च करे धरणो हणंदा। फ्लोर ते वञी वॾो एहतजाज रिकॉर्ड कयो वेंदो। अॼु मीरपुर ख़ासि में बि एहतजाज आहे ऐं अॻिते बि हैदराबाद ताईं बि एहतजाज रिकॉर्ड कयो वेंदो। इंशाअल्लाह भरपूर हिकमत अमली कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk